أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइरो, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, वो अल्लाह आहे जे तव्हांजे लाइ ज़िंदगी खे ऐं मौत खे पैदा फरमायो आहे। लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, मौत ऐं हयात इन जे करे पैदा कयईं त जीअं तव्हांखे आज़माए त तव्हां मां कहिड़ा माण्हू आहिनि जेके भला अमल करण वारा बणजनि था। सुभान अल्लाह। हिन मुबारक आयत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो त मूं अल्लाह हयाती ऐं मौत खे पाण तख़लीक़ फरमायो आहे। मौत का नागहानी शइ न आहे बल्कि अल्लाह जी हिकिड़ी तख़लीक़ आहे। मौत जीअं इंसान पंहिंजी हैसियत रखनि था, मखलूक जिन हवा बाहि पाणी इहे सभई अल्लाह जी मखलूक आहिनि, ईअं ई मौत बि अल्लाह जी तख़लीक़ आहे जेका इंसान वटि कॾहिं न कॾहिं ज़रूर हाज़िर थींदी। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हर नफ़्स खे दुनिया में जेको बि रहे थो उन्हनि ते मौत ज़रूर पहुचंदो। हिकिड़ी सोच पैदा कई वई आहे त इंसान मौत अचण सां ख़तम थी वेंदो आहे, मरी वेंदो आहे, उनजो नालो निशान मिटिजी वेंदो। पर अल्लाह जो क़ुरान, मदीने वारे साईं जो फरमान ऐं बुज़ुर्गनि जी तालीमात मां ख़बर पवे थी त मौत इंसान खे मेटींदो नाहे, ख़तम नाहे कंदो, इंसान खे दुनिया मां बर्बाद ऐं हलाक नाहे कंदो, बल्कि मौत इंसान जे ज़िंदगी जो हिकु नओं मरहलो शुरू कंदो आहे। मां तवज्जो चाहींदुसि तव्हांजो, इंसानी ज़िंदगी जा अल्लाह ताला कुझु मराहिल पैदा फरमाया आहिनि। सभिनी खां पहिरियां अल्लाह रूह तख़लीक़ फरमाया। उन ज़माने खे आलम अरवाह सॾिबो आहे। छा सॾिबो आहे? आलम अरवाह, रूहनि जो जहान, रूहनि जी दुनिया। उन खां बाद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त रूह खे जिस्म खे गॾाए बाने जे लाइ माउ जे पेट में जाइ बणाई। मख़सूस वक़्त जे लाइ, महदूद टाइम जे लाइ माउ जे पेट में। पोइ इहो रूह जिस्म में नशो नुमा वठंदो आहे। 9 महीना, कॾहिं कॾहिं 8 महीना थींदा आहिनि, के माण्हू त 7 महीने पैदा थी वेंदा आहिनि। अक्सर तौर ते बचनि नथा ॿार, पर 7 महीने पैदा थी वेंदा आहिनि। पर अल्लाह ताला मख़सूस महदूद मुद्दत रखाई आहे माउ जे पेट में। इहो बि हिकिड़ो मरहलो आहे ज़िंदगी जो, जंहिंखां बाद में हीअ ज़िंदगी जे ज़िंदगी में अॼु असां हलूं पिया, अल्लाह इहा तख़लीक़ फरमाईंदो आहे। हिन में असां खाऊं था, पीऊं था, हलूं था, घुमूं था। पर अल्लाह ताला इंसान जे ज़हन मां हिन वक़्तु आलम अरवाह जी सोच बि कढाए छॾी आहे, आलम बरज़ख ऐं आलम आख़िरत जी ॻाल्हि कढाए छॾी आहे। कुझु यादि न आहे, छो त रूह असांजा बीमार आहिनि। जो जिस्म नफ़सानी ख़्वाहिशुनि में अहिड़ो जिस्म महव थी वियो जो रूह जे मथां पर्दा पइजी विया। जीअं इंसान जी मोबाइल आहे, हीअ कैमरा आहे, हिन कैमरा जे मथां जेकॾहिं मिटी चढ़ी वञे, दज़ चढ़ी वञे या तेल जा निशान पइजी वञनि, तव्हां जेॾी महिल तस्वीर कढंदो तस्वीर साफ़ न ईंदी।
पर इन जो मतिलबु इहो न आहे त हिन मोबाइल में कैमरा आहे ई कोन। ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? हिन मोबाइल में कैमरा आहे, सुठी कैमरा आहे, सुठा फोटो कढंदी आहे, साफ़ सुथरी तस्वीरूं कढे थी, वीडियो भरे थी, पर जेकर हिन जे मथां हिन जे लेंस ते मिट्टी जा तह ॼमी वञनि, तेल ॼमी वञे, गंदगी ॼमी वञे, तस्वीर न कढंदी। बिला शुबा, बिला तमसील, बिला मिसाल ॾियण जे लाइ हूंदो आहे, सम्झाइण जे लाइ हूंदो आहे। इंसान जे जिस्म में रूह आहे, अल्लाह ताला रूह पैदा कयो आहे, उनखे ख़बर आहे त मां आलम अरवाह में रहियो आहियां, मां अम्मा जे पेट में बि रहियो आहियां, ऐं अॻियां मूंखे आलम बरज़ घड़ी जे लाइ रूह खे निंड में आज़ादी मिलंदी आहे। असां सुम्हंदा आहियूं, नफ़्स सुम्हंदो आहे, पोइ ख्वाब माण्हू ॾिसंदो आहे। ख्वाब ॾिसंदा आहियो? के माण्हू भला ख्वाब ॾिसंदा आहिनि, के बुरा ख्वाब ॾिसंदा आहिनि, जो असरात जहिड़ा रूह ते पवनि उहे शयूं नज़र ईंदियूं आहिनि। के माण्हू बुराई खे ॾिसंदा आहिनि, के माण्हू भला आहिनि जंहिंजा रूह सुजाग आहिनि, से मदीने वारे साईं जो दीदार कंदा आहिनि। ॻाल्हि सम्झ में अचे थी हले कोन थी अचे? सुभान अल्लाह। मौत इन रूह जे आज़ादीअ जो नालो आहे। मौत, इंसान खे जॾहिं मौत ईंदो आहे त रूह आज़ाद थींदो आहे। दुनिया जी ज़िंदगी अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो हुयो, ऐं आदम अलैहिस्सलाम दाणो खाधो, अल्लाह ताला कावड़ में गुस्से में हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम खे ज़मीन ते नाज़िल फरमायो, ज़मीन ते लाहे छॾियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जो वाक़ियो तव्हां ॿुधो आहे, 350 साल रोंदो रहियो, पोइ अल्लाह माफ़ी ॾिनी, पोइ अल्लाह ताला फरमायो तुंहिंजी जाइ वरी बि जन्नत में आहे। किथे आहे तुंहिंजी जाइ? ॻाल्हायो, जन्नत में आहे। तूं हिकिड़े ॾींहुं वरी वापसि मोटी जन्नत में ईंदे। हिन दुनिया में तूं पंहिंजी ज़िंदगी गुज़ार, ऐं मूं अल्लाह तव्हां जे लाइ हाणे हयाती पैदा कई आहे, मूं अल्लाह तव्हां जे लाइ मौत बि पैदा कयो। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, आदम मूं मौत बि पैदा कयो आहे, हयाती पैदा कई आहे। हयाती में गुनाहनि खे ॾिसी, बेहयायुनि खे ॾिसी, बदकारियुनि खे ॾिसी, ऐं तव्हां अल्लाह खे विसारे न वेझो। दुनिया जी ज़िंदगी में अहिड़ो हिन जी रहनायुनि में, सूंहं में महव थी वञी ऐं अल्लाह खे विसारे वेहो, ईअं न कजो, बल्कि तव्हां हर वक़्तु अल्लाह खे यादि कंदा रहिजो। अल्लाह खे यादि कजो। मदीने वारो साईं थो फरमाए त पोइ अल्लाह ताला जॾहिं मोमिननि ते मौत ईंदो आहे, अल्लाह फरमाईंदो आहे या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना, ओ इत्मीनान वारा नफ्स, इरजिई, हलिया मोटिया, इला रब्बिक रादियतम मर्दिया, तू रब खां राज़ी थी वञ, अल्लाह तोखां राज़ी थी वेंदो। हलिया पंहिंजे अल्लाह ॾे, हलिया पंहिंजे पालनहार ॾे। फदखुली फी इबादी वदखुली जन्नती, पोइ मुंहिंजे पाननि में दाख़िल थी वञ, जेके मूंखे यादि करण वारा आहिनि, मुंहिंजो ज़िक्र करण वारा आहिनि, मुंहिंजे नाले वठण वारा आहिनि, मूं अल्लाह जी इबादत करण वारा आहिनि। तूं उन्हनि में शामिल थी वञ, मां अल्लाह तोखे जन्नत में दाख़िल करे छॾींदुसि। ॻाल्हि सम्झो था हाणे कोन था सम्झो? सुभान अल्लाह। हाणे हिन में अल्लाह ताला मोमिननि जे लाइ, ईमान वारनि जे लाइ, अमलन सालिहन करण वारनि जे लाइ रब्बे कायनात ऐलान फरमायो आहे, तव्हां जे लाइ मौत का परेशानी नाहे, मौत का अज़ियत नाहे, मौत को दर्द जी ॻाल्हि नाहे, मौत का जुदाई या हलाक बर्बाद थियण वारी शइ नाहे, बल्कि हज़रत सैयदना इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमामुल अइम्मा हज़रत सैयदना इमाम जाफर सादिक दा फरमाइन, अल मौत जस्रुन यूसिलुल हबीब इलल हबीब, मौत बुरी शइ नाहे, मौत त हिकिड़ी पुल आहे जेका हिकिड़े महबूब खे ॿिए महबूब सां मिलाइण जो कमु कंदी आहे। वरी जो सुभान अल्लाह। मोहब्बत वारो, अल्लाह सां प्यार करण वारो, रब जे ज़िक्र करण वारो, अल्लाह जो नालो वठण वारो, अल्लाह खे यादि करण वारो, उन जे दिलि में इहा तड़प हूंदी आहे, उन जे दिलि में इहो शौक़ु हूंदो आहे त मौला पंहिंजो दीदार कर, पंहिंजे अल्लाह जे दीदार जे लाइ, पंहिंजे अल्लाह जी मुलाक़ात जे लाइ, पंहिंजे अल्लाह जी कचहरी जे लाइ, अल्लाह जे कुर्ब जे लाइ, अल्लाह जी मोहब्बत जे लाइ, अल्लाह जी मारिफत जे लाइ, अल्लाह जे इश्क जे लाइ उन जी ज़िंदगी गुज़रंदी आहे। दुनिया वारनि जी ज़िंदगी दुनिया कमाइण जे लाइ गुज़रे, माण्हुनि खे राज़ी करण जे लाइ गुज़रे। ईमान वारनि जी ज़िंदगी आहे जो वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह,
कुरान तो फरमाए ईमान वारा अल्लाह सां शदीद प्यार कंदा आहिनि, अल्लाह सां इश्क कंदा आहिनि। ऐं मदीने वारो साईं तो फरमाए मन अहब्ब लिका अल्लाह अहब्ब अल्लाहु लिकाअहू। जेको माण्हू अल्लाह सां मिलण जो शौक़ रखे थो, इहो शौक़ आहे, ॾींहुं राति इहो ख़्यालु आहे, ॾींहुं राति इन सोच में मगन आहे त मौत ईंदो पंहिंजे अल्लाह जी कचहरी में पहुचंदुसि, अल्लाह जो दीदार कंदुसि। ऐं मदीने वारो साईं तो फरमाए त दुनिया में अल्लाह खे ॾिसणु नामुमकिन आहे। हे जेके मथे वारियूं अखियूं आहिनि, हे असांजे मथे में जेके ॿ अखियूं आहिनि, इहे अल्लाह खे ॾिसी नथियूं सघनि। इन्हनि में कुवत न आहे, इन्हनि में अहिड़ी ताक़त न आहे, इन्हनि में अहिड़ी हैसियत न आहे, अहिड़ो पावर न आहे जो अल्लाह जे दीदार जे लाइ इहे दस्तियाब थी सघनि ऐं अल्लाह खे ॾिसी सघनि। हिननि में कुवत न आहे। अल्लाह मौत ॾींदो, बानो मरंदो, पोइ नओं जिस्म ठहंदो। उहे अखियूं जॾहिं अल्लाह जोड़ींदो क़यामत जे ॾिहाड़े, त उन्हनि अखियुनि में इहा ताक़त हूंदी जो बानो अल्लाह जो दीदार करे सघंदो। ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो? ज़मीन ते मुमकिन न आहे, ज़मीन ते हिन मथे जी अखियुनि सां अल्लाह खे ॾिसणु नामुमकिन आहे। का बि इंसानी अख अल्लाह खे नथी ॾिसी सघे सिवाय तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबी मोहम्मद मुस्तफ़ा करीम नबी रसूल पैगंबर अल्लाह ताला जा उलुल अज़म नबी सभई गॾु कयो, पर कंहिंजी अख अल्लाह खे ज़मीन ते नथी ॾिसी सघे, को नफ़्स अल्लाह खे नथो ॾिसी सघे। क़ुरान जो फ़ैसिलो आहे। तॾहिं त हज़रत मूसा कलीमुल्लाह पोइ तूर ते वेठो हुयो, पे चई रब्बि अरिनी अंज़ुर इलैक, मौला हेकर त पंहिंजो दीदार करा। वो जो शौक़ हुयो न, अहब्ब लिका अल्लाह, अल्लाह सां मुलाक़ात जो शौक़ हुयो, अल्लाह जे दीदार जो शौक़ हुयो। बेखुद थी चई, ख़बर हुई त मां ॾिसी कोन सघंदुसि। मूसा कलीमुल्लाह खे पतो हुयो, मूसा कलीमुल्लाह के वेसा हुयो, अकीदो हुयो, यकीन हुयो हीअ अख अल्लाह खे ॾिसी नथी सघे, पर ते बावजूद शौक़ में, तड़प में, मोहब्बत में दाह करे वेठो, रब्बि अरिनी अंज़ुर इलैक, हेकर त दीदार करा मौला। इहो अकीदो हुयो त मां नथो ॾिसी सघां, अल्लाह त ॾेखारे सघे थो न। ॻाल्हायो। अल्लाह फरमायो लन तरानी, मूसा ॾिसी न सघंदे। ईअं न त मां नथो ॾेखारियां, मां न दीदार कराईंदुसि, ईअं न। अल्लाह फरमायो लन तरानी, हरगिज़ न ॾिसी सघंदे। लन तरानी लामनून जो लफ़्ज़ अचे थो, इहो मुज़ारे ते अचे त उन में कतई माना हूंदी आहे हरगिज़ न ॾिसी सघंदे मूसा, तोखे मुंहिंजो दीदार जो शौक़ आहे। अवल मौत ईंदो, मौत सबब थींदो अल्लाह जे दीदार जे लाइ। चओ सुभान अल्लाह। बाक़ी दुनिया जा हिसाब किताब, दुनिया जा क़वानीन, दुनिया जा मुआमलात, उसूल ॿियनि इंसाननि जे लाइ, नबीअनि ऐं रसूलनि जे लाइ आहिनि, मोहम्मद मुस्तफ़ा जे लाइ को उसूल न आहे, मदीने वारे जे लाइ को कानून न आहे। अल्लाह घुराए थो, फरमाए महबूब ॾिस मुंहिंजो दीदार कर, तूं मूंखे ॾिस, मां अल्लाह तोखे ॾिसां। सुम्म दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। ॾिसण त परे जी ॻाल्हि आहे, पर महबूब अल्लाह जे भाकुरनि में अची वियो आहे। कि आशिक दाह कई त न तेरी आंख देखे ए मूसा, न चश्मे अंबिया देखे, न तेरी आंख देखे ए मूसा, न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ए मूसा मोहम्मद मुस्तफा देखे, मुझे देखे तो ए मूसा मोहम्मद मुस्तफा देखे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब का ॻाल्हि समझो था हले कोन था समझो? हीअ ज़िंदगी, हीअ जेका मौजूदा हयात आहे, हिन ज़िंदगी में अल्लाह जो दीदार मुमकिन ई न आहे, थी नथो सघे त को माण्हू ॾिसे।
वलियन ॾिठो पर ख्वाब जी हालत में अल्लाह जो दीदार कयो। हज़रत सैयदना इमाम हसन रज़ी अलैहिस्सलाम, इमाम हसन बिन अली रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा फरमाईंदा मूं पंहिंजे अल्लाह जो दीदार कयो। हैदर करार जो पंहिंजो क़सीदो आहे, फरमाए थो मूं अल्लाह जो दीदार कयो। पर ये सभु ख्वाब जूं ॻाल्हियूं आहिनि, हक़ीक़त न। कशफ में ख्वाब में ओ हीअ जेका हीअ रूह वारी अख आहे न, ओ जेका अंदर वारी अख आहे, उन सां अल्लाह जो दीदार मुमकिन आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। असांजे सिंध में वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, हज़रत मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह ताला अलैह, हाला वारा ॿुधो आहे नालो तव्हां, मखदूम मोहम्मद नूह सरवर रहमतुल्लाह अलैह। इन्हनि एॾो कामिल वली हुयो, अहिड़ो कामिल वली हुयो जो सननि ते अहिड़ी कैफ़ियत तयारी थींदी हुई ऐं फरमाईंदा मां अल्लाह जो दीदार कयां थो, मां अल्लाह जो दीदार कयां थो। पोइ साईंजन दावा कई त मां हिन मथे जे अखियुनि सां अल्लाह जो दीदार थो कयां, मथे जी अखियुनि सां। हज़रत सैयदना नूह सरवर रहमतुल्लाह अलैह फरमायो मां मथे जी अखियुनि सां अल्लाह जो दीदार थो कयां। पोइ इहा ख़बर पहुती हज़रत साईं मखदूम मोहम्मद जाफर बूबकाई रहमतुल्लाह अलैह, बूबक सेवण शरीफ खां थोरो अॻियां बूबक जो नंढड़ो शहर आहे, हाणे फिटी वियो आहे, पर उते बूबक शहर हुयो। इन में वॾो आलिम हुयो हज़रत मखदूम मोहम्मद जाफर, वॾो आलिम हुयो, वॾो फ़क़ीह हुयो, वॾो इमाम हुयो। सिंध में अहिड़ा आलिम पैदा थिया आहिनि जेके अरबनि जा बि उस्ताद थी गुज़रिया आहिनि। ये सेवण शहर आहे, इनके सेविस्तान सॾींदा हुया। इन सेवण में अहिड़ा अहिड़ा अल्लाह जा कामिल वली गुज़रिया आहिनि, अहिड़ा अहिड़ा अल्लाह जे दीन जा आलिम, हदीस जा पारखू, फ़िक़े जा इमाम गुज़रिया आहिनि जो अरब बि गोॾा खोड़े सिंध जे इमामनि खां सबक़ वठंदा हुया। हज़रत मखदूम मोहम्मद जाफर बूबकाई रहमतुल्लाह अलैह, उन्हनि ताईं ख़बर पहुती। पोइ सफ़र करे निकितो हाला जे लाइ, सेवण मां निकितो, ॿेड़ी जे ज़रिए सफ़र कबो हुयो। पोइ वरी उठनि घोड़नि ते सफ़र कंदो कंदो अचे हाला पहुतो। साईं खे चई किबला तव्हां हीअ दावा कई आहे, मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह खे चई तव्हां हीअ दावा कई आहे त मां मथे जे अखियुनि सां अल्लाह जो दीदार थो कयां। साईं फरमायो हाओ हाओ मां अल्लाह जो दीदार कयां थो मथे जे अखियुनि सां। त हज़रत मखदूम जाफर बूबकाई रहमतुल्लाह अलैह फरमायो जॾहिं इहा कैफ़ियत तारी थिए न ओॾी महिल मूंखे घुराइजो। पोइ वॾानी कैफ़ियत तारी थी ऐं साईं फरमायो हाणे मां अल्लाह जो दीदार थो कयां। हज़रत मखदूम जाफर साईं वेठा, साईं फरमायो हाणे ॿुधा कीअं थो अल्लाह खे ॾिसी? चई ॾिसां थो पियो मथे जे अखियुनि सां। चई अखियूं बंदि कर। अखियूं बंदि कई। चई ॾिसी थो? चई हाओ अल्लाह जो दीदार कयां पियो। चई अखियूं खोल। चई ॾिसी पियो? चई हाओ अञा ॾिसां पियो। 3 दफ़ा अखियूं बंदि कराई, वरी खोलाई। हज़रत नूह सरवर खे फरमाए थो साईं इहे मथे वारियूं अखियूं त न थियूं जो बंदि थियण खां पोइ बि रब खे ॾिसी पियो, इहा त हीअ अख आहे जंहिंसां तोखे अल्लाह पंहिंजो दीदार पियो कराए। चओ सुभान अल्लाह। हज़रत साईं नूह सरवर इहो शेर चयो, जे न हुजे हा जाफर त नूह थिए हा काफ़र। इहो साईं हाला वारे बुज़ुर्ग फरमायो जे जाफर न हुजे हा त नूह ईमान खां ॿाहिरि निकिरी वञे हा। हुन मुंहिंजी तशरीह कई, सम्झायो आलिमनि जो कमु ॾिसो न, जॾहिं कंहिं में ग़लती ॾिसनि, जेकॾहिं कंहिं में कोताही ॾिसनि त हली वञी उनखे सम्झाईंदा हुया। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। केॾो भलो ज़मानो हुयो, केॾा भली सोच रखण वारा आलिम हुया, केॾी सुहिणी सोच रखण वारा आलिम हुया। हिन ज़माने जा मौलवी साईं फेसबुक ते वठां लॻी पई आहे। साम्हूं वारे जो मौक़िफ़ ॿुधो त चवण छा थो चाहे, मतिलब छा आहे, आया हुनजो ज़हन में इहा ॻाल्हि आहे, बसि पाण खे सम्झ में न अचे कुफ्र जी फतवा हीअं थेलो भरियो कुल्हे ते रखियो वेठा आहिनि। आओ की न? हो बि फिलाणो बि काफ़र आहे, फिलाणो बि बेईमान आहे, फिलाणो बि ईमान खां ख़ारिज आहे, फिलाणो राफ़िज़ी थी वियो, फिलाणो वहाबी थी वियो, फिलाणो ईमान खां ॿाहिरि निकिरी वियो। ईमान को तुंहिंजे घर में पचण वारी मानी आहे जो जंहिंखे वणे उनखे ईमान में ख़ारिज कर। अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो छा तुंहिंजे ठीके में मिलियल आहे जो तूं जंहिंखे वणे उनखे फतवा हणी छॾी? न, आलिमन जो तरीक़ो, बुज़ुर्गनि जो तरीक़ो, अहले दिल रब्बानी आलिमन जो तरीक़ो इहो आहे। जेकॾहिं कंहिं में का ग़लती ॾिसंदा हुया हली वञी उनजो अवल इस्लाह कंदा हुया। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला शाला असांखे महफ़ूज़ फरमाए अहिड़नि मुल्हनि खां। अल्लाह शाला असांजे मुआशरे में रब्बानी आलिम पैदा फरमाए।
अल्लाहुम्मा सल्ली अला नबीना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। अर्ज़ पे कयम त मदीने वारे साईं फरमायो त ॿारनि खे शौक़ त हूंदो आहे, मोमिननि खे दिलि में ज़ौक़ त हूंदो आहे त पंहिंजे अल्लाह जो दीदार थी, अखियूं अल्लाह जो दीदार कनि। मन अहब लिका अल्लाह, हेॾा हे शौक़ रखियो वेठो आहे त रब जो दीदार थिए। हिन जे मातली में वेठो आहे, गफ़ारी मस्जिद में कुंड वसाए वेठो आहे, मौला पंहिंजो दीदार करा। हिन जे दिलि में इहा तड़प आहे। होॾा मदीने वारो साईं थो फरमाए अहब अल्लाह लिकाऊ, होॾा रब अल्लाह बि अहब अल्लाह, अल्लाह बि पसंदि कंदो आहे त इहो बानो जेको मुंहिंजे दीदार जे शौक़ में आहे, मां अल्लाह बि इनखे पंहिंजो दीदार करायां। सईदा तय्यबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका उम्मुल मोमिनीन साईं अर्ज़ कयो या रबी अल्लाह अकिराहियतुल मौत फकुल्लुना नकरहुल मौत। या रसूलुल्लाह, छा इहो मौत जेको आहे तव्हां मौत जे बारे में चओ था नापसंदीदा शइ आहे, ऐं हर को असां मौत खे नापसंद थो करे, हर को मौत खां डिॼे थो, हर को माण्हू चाहे थो त असां ज़िंदगी गुज़ारियूं, बचनि ॿारनि सां रहूं, घर में कमु कारोबार कयूं। मदीने वारे साईं फरमायो लैस कज़ालिक वलाकिन्नल मुमिन इज़ा बुश्शिर बिरहमतिल्लाहि व रिदवानिही। साईं फरमायो ईअं न आहे, पर हर मोमिन अल्लाह जी रहमत, संदन जी रज़ा ऐं अल्लाह जे तरफ़ां इनाम ऐं जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिसंदो आहे त हुनजे दिलि में अहब लिका अल्लाह, इहो शौक़ पैदा थींदो आहे त पंहिंजे अल्लाह जो दीदार कयां। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मौत इंसान जे लाइ बुराई न आहे। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन उमर तो फरमाए तोहफतुल मोमिन अल मौत, मोमिन जे लाइ मौत अल्लाह जे तरफ़ां तोहफ़ो ऐं इनाम आहे। मोमिन जे लाइ, ईमान वारे जे लाइ मरण, मौत अचण, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए त अल्लाह जे तरफ़ां तोहफ़ो आहे, इनाम आहे। सुभान अल्लाह। छो छा जे लाइ? जो मदीने वारे साईं फरमायो अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर। छो त दुनिया मोमिननि जे लाइ कैद खानो आहे, काफ़रनि जे लाइ जन्नत आहे। काफ़र दुनिया जूं नेमतूं ॾिसंदा, हिन में ख़ुशि रहंदा, छो त उन्हनि खे आसरो उमीद न आहे त जन्नत मिलंदी, अल्लाह जो दीदार थींदो, रब जा इनाम मिलंदा, अल्लाह जे तरफ़ां महिरबानी थींदी। काफ़रनि खे त यकीन ई न आहे, पर मोमिननि खे यकीन आहे मरंदासीं रब जो दीदार बि थींदो त अल्लाह जो कुर्ब बि नसीब थींदो। ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? हज़रत बिलाल, मां बाक़ी बयानु कंदो आहियां त जॾहिं वफ़ा जो वक़्तु आयो, घर वारी सेरांदी खां वेठी रोए पई, चए थी वाह हुज़ना, वाह हुज़ना, हाय गम, हाय परेशानी, हाय दुख, मुंहिंजो वर मूंखां जुदा थींदो पियो वञे। हज़रत सैयदना बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो बलवा तरबा गदन नलकल अहिब्बत मुहम्मदा। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। घर वारी रोन, दुख जो ॾींहुं न आहे, रोण जो ॾींहुं न आहे त बिलाल जे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे, बिलाल जे लाइ ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे, बिलाल जे लाइ फ़र्हत जो ॾिहाड़ो आहे। साईं छा जे लाइ? फरमाए थो छो न ख़ुशि थियां जो अॼु पंहिंजे यार, पंहिंजे हबीब, पंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सां मुलाक़ात थियणी आहे। चओ सुभान अल्लाह। जॾहिं ईमान वारो मरंदो आहे न, मोमिन बानो मरंदो आहे, मदीने वारे साईं फरमाए इज़ा हुदिरल मोमिन अततु मलाइकतुर रहमा। जॾहिं ईमान वारो मरंदो आहे त रहमत जा मलाइक उन वटि ईंदा आहिनि। बेहरीरिन बैदा, अच्छे रंग जा पट ऐं रेशम जा कपड़ा खणी ईंदा आहिनि ऐं उन जे रूह खे चवंदा आहिनि यक़ूलून उख़रुजी रादियतम मरदियतन अनकि इला रूहिल्लाह। ओ ईमान वारा रूह
रूह राज़ी थी वञ, अल्लाह खां राज़ी थी वञ, रब तोखां राज़ी थी वियो। हलिया हलिया ख़ुशी सां ईमान वारे जे जिस्म मां निकिरी आ जो अॼु तुंहिंजी मुलाक़ात पंहिंजे अल्लाह सां थियण वारी आ। चओ सुभान अल्लाह। फतख़रुजु कअत्यब रीहिल मिस्के, मदीने वारो साईं तो फरमाए जियां जो उन जे जिस्म मां, ईमान वारे जे जिस्म मां रूह निकिरंदो आ, उन में एडी सुरहान हुंदी आ, एडी खुशबू हुंदी आ, एडी मुश्क में, अंबुर में, अंबीर में, मोतिये में, गुलाब में एडी सुरहान न हुंदी आ जेड़ी सुरहान ईमान वारे जे रूह में हुंदी आहे। मुझो दिलबर नबी तो फरमाए हत्ता अन्नहुम लयुनाविलुहु बादुहुम बादा, ईमान वारनि जे रूहनि सां गॾाए हिनखे मथे आसमान ॾे खणी वेंदा आहिनि। जीअं जो मलाइक दरवाज़ो आसमान जो खड़काईंदा आहिनि त पहिरें आसमान जा पहरेदार चवंदा आहिनि मा अतियब हाज़िहि रिह अल्लती जाअतकुम मिनल अर्द, ए ईमान वारा मलाइको, ए शान वारा मलाइको, हीअ खुशबू कहिड़ी ज़मीन तां आंदी अथव, अहिड़ी खुशबू त जन्नत में बि नाहे, आसमाननि में बि नाहे, हीअ कहिड़ी सुरहान आंदी अथव। मलाइक चवंदा आहिनि दरवाज़ो खोलियो, फयातून बिही अरवाहल मुमिनीन, असां ईमान वारनि जा रूह खणी आया आहियूं। चओ सुभान अल्लाह। हाणे मेरवा में वञी पहुचंदा आहिनि ऐं जीअं जो उते पहुचंदा आहिनि फलहुम अशद्दु फरहा, ईमान वारनि जा रूह ख़ुशि थींदा आहिनि, ईमान वारनि जा रूह ख़ुशि थींदा आहिनि। हे जो ॾिसंदा त उन जाइ ते जेके बि माण्हू बीठा हूंदा, अॻु वफ़ात करे विया, अॻु अल्लाह ॾे मुलाक़ाती थिया, उन्हनि जा रूह अॻे ई आसमाननि ते मौजूद हूंदा आहिनि। मातलीअ वारे जो रूह निकिरंदो, ईमान वारो आसमान ते पहुचंदो त अॻे ई महबूब इलाही जो रूह हुन सां मुलाक़ात जे लाइ बीठल हूंदो। चओ सुभान अल्लाह। चवंदा उहे मलाइक, उहे ॿिया रूह, ॿिया अरवा, हेॾे तवजो ॾियो, ॿिया अरवा पुछंदा आहिनि फलहुम अशद्दु फरहम बिही मिन अहदिकुम बिगाइबिही यक़दुमु अलैहि फयसअलूनहु माज़ा फ़अल फलानुन माज़ा फ़अल फलानुन। हदीस जा लफ़्ज़ आहिनि। मदीने वारो साईं थो फरमाए उहो नए ईंदड़ रूह खां पहिरियां वेठल रूह पुछा कंदा आहिनि अबा हो जेको मातली में असांजो माइट हुयो उनजो छा हाल आहे, असांजो फिलाणो अज़ीज़ उन सां छा थियो, उनजी तबियत कीअं, उनखे बीमार छॾे विया हुआसीं, उनजी सिहत कीअं। रूह बे रूह खां दुनिया वारनि जो अहवाल वठंदा आहिनि। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। असां चवंदा मौत बस मिट्टी में मिली वियासीं, ख़तम थी वियासीं, नालो निशान मिटजी वियो, न। मदीने वारो साईं थो फरमाए त उहो रूह उन मौजूदा रूहनि खां पुछा कंदो आहे ॿुधा त फिलाणो मुंहिंजो दोस्त माइट अज़ीज़ मूंखां पहिरियां मरी वियो हुयो, उन जो रूह हिते छो कोन पहुतो आहे। त उहे मलाइक चवंदा आहिनि, उहे ॿिया रूह चवंदा आहिनि उनजे गुनाहनि उन्हनि खे असां ताईं पहुचण कोन ॾिनो, उनजे बदकारियुनि, उनजे बदआमालियुनि उनखे असां ताईं पहुचण कोन ॾिनो। बाक़ी तोखे मुबारक हुजे जो अल्लाह जे कुर्ब में अचे पहुतो आहीं। चओ सुभान अल्लाह। हज़रत सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु ग़ालिबन वफ़ात पियो करे त इज़राइल आयो साह कढण जे लाइ, फरमाए तो मरहबम बिल मौत, मरहबम, भली करे आए, ओ मौत भली करे आए, मां त इंतजार में हुयुसि जो यार जी मुलाक़ात जे लाइ तुंहिंजो इंतजार हुयो, हलिया मुंहिंजो रूह कढ त मां पंहिंजे यार मोहम्मद करीम सां मुलाक़ात कयां। चओ सुभान अल्लाह। आख़िरी ॻाल्हि सम्झण जी आहे त उन्हनि जी ज़िंदगी इन शौक़ में गुज़री, उन्हनि जी ज़िंदगी न ज़ौक़ में गुज़री त महबूब सां मुलाक़ात थियणी आहे।
उन्हनि जी हयाती इन शौक़ में गुज़री त मदीने वारे जी मुलाक़ात नसीब थींदी, अल्लाह जो दीदार नसीब थींदो। जॾहिं शौक़ इहो हुयो त मरण जे वक़्त में इहा ज़ौक़ ऐं शौक़ बरक़रार रहियो त मौत अचे यार जी मुलाक़ात नसीब थिए। हाणे जे तोखे ज़ौक़ हूंदो ज़िना जो, तोखे ज़ौक़ हूंदो परावन ऐबन निहारण जो, तोखे ज़ौक़ हूंदो गुनाहनि जो, तुंहिंजो नफ़्स मुती थी वियो शैतान जे, याद रख मरण जे वक़्त में भी शैतान याद हूंदो, रहमान याद कोन हूंदो। ॻाल्हि सम्झो था मातली वारो रे कोन था सम्झो। पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी बणायो, पंहिंजी ज़िंदगी जो लम्हात अहिड़ा बणायो, घटि में घटि रोज़ाना कुझु वक़्तु अहिड़ो गुज़ारियो जो उन में इहो दिलि में तसवुर कयो मुराक़बे जी हालत में, भला मुराक़बो नथो पहुचे, घटि में घटि इहा सोच त विहारियो न, मौत ईंदो पंहिंजे हबीब मुस्तफ़ा सां मुलाक़ात कंदासीं, मौत ईंदो पंहिंजे रब सां मुलाक़ात कंदासीं। जॾहिं इहो शौक़ सीने में पैदा थींदो त गुनाहनि खां नफ़रत पैदा थींदी, अल्लाह जी मोहब्बत पैदा थींदी, नेकी सां आमाले सालिहा सां मोहब्बत पैदा थींदी। इंशाअल्लाह असांजो मौत बि ईमान वारनि वारो बणिजी वेंदो। बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम व नफ़अनी बिमा फ़ीहि व ज़िक्रिल हकीम। अक़ूलु क़ौली हाज़ा फ़स्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व